कंदकोट में धाड़ेलन जो राज बरकरार, भत्तो न ॾियण तां हिंदू नौजवान ते फायरिंग, नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल। कंदकोट शहर में धाड़ेलन जो राज बरकरार आहे। पुलिस अमन अमान बहाल न कराए सघी। रोज़ धाड़ा फुरू मामूल बणियल आहिनि। पुलिस ऑपरेशन भी कराए तो न बरजी सघियूं। भत्तो न ॾियण तां हथियारबंदनि फायरिंग करे हिंदू नौजवान अनिश कुमार पुट कृष्ण लाल के सख्त ज़ख्मी करे छॾियो। ज़ख्मी खे नाज़ुक हालत में सखर मुंतकिल कयो वियो आहे। फायरिंग सबब शहरनि में खौफ हिरास पकड़ियल आहे। सी सेक्शन थाणे जी हद अनाज मंडी गेट ॿाहिरां अणॼातल हथियारबंदनि बिज भान जी दुकानदार दीवान लाल जी दुकान ते अंधाधुन फायरिंग कई, जंहिंमें नौजवान ज़ख्मी थियो। वाक़े जो इतला हद जी पुलिस खे ॾिनो वियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि पहुची जाए वारदातनि जो जाइज़ो वठी वापसि हली वई। ₹400 हदम थी अचे वारे ठंडा माण्हू मरंदा त हिन वाणे ॻाल्हाइनि।